डिगड़ी में कुछ ॾींहं अॻु 16 वर्ष जे नौजवान शाहज़ेब वल्द अरशद मलिक सां नौजवाननि पारां इज्तिमाही ज़्यादती जे वाक़े ख़िलाफ़ जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ मलिक बिरादरी पारां डिगड़ी मीर प्रकाश रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे अफ़ज़ल मलिक, बासित मलिक, साजिद मलिक, असलम टामी मलिक, अरशद मलिक ऐं ॿियनि चयो त असांजे बारड़े सां इज्तिमाही ज़्यादती कई वई। पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो पर वाक़े जो ॿियो जवाबदार इमाम बख्श ब्रह्माणी खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। ये अपील है कि हमारा मुस्लिम शरेआम घूम रहा है, हमारे 15 साल के बच्चे से नाजायजी हुई है और हमें धमकियाँ दी जा रही है, तुम्हें जान से मारूंगा। ऐं जवाबदार सरेआम घुमी रहियो आहे, असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे त तव्हां केस त हथ न खयो त ख़तरनाक नतीजा निकिरंदा। DSP ऐं SHO असां सां ताउन न करे रहिया आहिनि। जवाबदार गिरफ़्तार न पिया कया वञनि। असांखे ख़दशो आहे त मेडिकल रिपोर्ट तब्दील न कई वञे। हिननि आला अख़्तियारीन ऐं DIG मीरख़ास SSP मीरख़ास खे अपील त कई त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। इज्तिमाही ज़्यादती केस में जवाबदार खे फौरी तौरु 24 कलाकनि अंदरि गिरफ़्तार न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। रिपोर्ट नसीर अहमद कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी।